कुंडरीअ खां कांटो वेंदड़ रोड खस्ताहाली जो शिकार थी वियो आहे। रोड जे पासनि खां भराई बरसाती पाणी में लुढ़ी वञण सबबि रोड टुटणु शुरू थी वियो आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते खॾा पिणु पइजी विया आहिनि। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे वीडियो लिंक ते मौजूद SS न्यूज़ जो रिपोर्टर अनवर मेमण। जी अनवर, तफ़सीलात खां आगाह कजो। जी बिल्कुल, हिन वक्त मौजूद आहियां कुंडरी वाया कांटियो रोड ते, जेको हिन वक्त कुछ महीना अॻु में ही ठहियो, लेकिन हींअर खस्ता हाली जो शिकार आहे ऐं रोड जा जेके आहिनि से पासा उखड़ी विया आहिनि। उन जेका मिटी आहे उहा निकिरणु लॻी आहे। मुसलसल बरसातुनि बैदि जेको आहे सो हिते पाणी सबबि जेको आहे सो हिन जूं साइडूं निकिरी वियूं आहिनि। कुझु ई वक़्तु अॻु में हिन रोड खे तामीर कयो वियो, लेकिन हिन वक़्तु जेका रोड जी कंडीशन आहे तमामु ख़राबु थी चुकी आहे। जॾहिं त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको मेन रोड आहे कुंडरी, समारो, उमरकोट या ॿिया जेके बि इलाइक़ा आहिनि उन्हनि खे थर सां मिलाए थो, जिते हिन वक़्तु सियाह जेके आहिनि बरसात बैदि जेको आहे थर जी वादी, थर जी जेका कश्मीर जी सूरत हाल आहे, जेको असांजो थर हिन वक़्तु कश्मीर जो ॾेख ॾेई रहियो आहे, उनखे ॾिसण जे लाइ जेको आहे सो हितां खां वञनि था। लेकिन हिन रोड जी जेका कंडीशन आहे, जेका रोड जी हालत थी चुकी आहे, उन सां को बि जानी नुक़सान जो अंदेशो बि आहे, कंहिं एक्सीडेंट जो बि अंदेशो थी सघे थो। तव्हां कैमरामैन ॾेखारे सघे त हिन वक़्तु जेको आहे सो रोड जी कंडीशन केतिरी ख़राबु आहे। तव्हां ॾिसी सघो त पूरो रोड जेको आहे सो उखड़ी चुको आहे ऐं अञा बि वधीक जेके बरसातूं ॿुधायूं पियूं वञनि ऐं जंहिंमें हिन रोड खे अञा वधीक नुक़सानु थियण जो ख़दशो पिणु आहे। ऐं ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जल्द अज़ जल्द जेको इन रोड जी साइडूं आहिनि इन्हनि खे भराई करायो वञे, या इन्हनि जी जेका रोड जी नए सिरे जेका आहे सो साइडूं जेको टुटल उन्हनि खे तमीर करायो वञे, त जीअं कंहिं बि अणवणंदड़ वाक़े खां बची सघिजे। जी।